सिंधी भाइरो ही जेका वेबाई बीमारी हले पई, मां नालो न खणंदुमि, यूट्यूब जी कुझु सख़्ती आहे हिन ते। ही जेका वेबाई बीमारी हले पई सिंध, पाकिस्तान ऐं समूरी दुनिया में, इहा एसी ताईं अव्हां जे घर न ईंदी जेसीं ताईं अव्हां इन खे ॿाहिरां पंहिंजे घर वठी न अचो। असांखे करिणो छा आहे? सबुरु करिणो आहे, बर्दाश्त करिणो आहे। हुकूमत जेके फ़ैसिला करे उनखे दिलि सां मञिणो आहे। सिर्फ़ु 15 ॾींहं जी ॻाल्हि आहे। एसी ताईं जेके ईरान मां आयल आहिनि ज़ाइरीन, उन्हनि जी स्क्रीनिंग ऐं टेस्टिंग मुकमल थी वेंदी, पोइ सिंध जी जेका सूरत हाल आहे वाज़े थी वेंदी। ईरान वारे ज़ाइरीन जी टेस्टिंग खां बाद पोइ इहो रिज़ल्ट अची वेंदो त इहा बीमारी जेका आहे आम माण्हू ॾे बि ट्रांसफ़र थिए पई या सिर्फ़ु ज़ाइरीन ताईं महदूद आहे। इनशाला फ़ैसिलो असांजे हक़ में ईंदो। इहा जेका बीमारी आहे आम माण्हू ॾे ट्रांसफ़र न थींदी हूंदी पे, ऐं जेके ज़ाइरीन इफेक्टेड आहिनि इनशाला उहे बि ठीकु थी वेंदा। तव्हांखे सबुरु करिणो आहे, तहमुल करिणो आहे, 15 ॾींहं घर में वेहणो आहे घर वारनि लाइ। दोस्तो, हुकूमत जेके फ़ैसिला करे उनखे दिलि सां मञो। दुखनि सुखनि में ॾींहं गुज़री वेंदा। जेसीं जान आहे तेसीं जहान आहे। इनशाला वरी सिंध जूं रौनकूं मोटी ईंदियूं। सिंध आबाद हुजे, पाकिस्तान आबाद हुजे। दोस्तो, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो। इन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभु खां पहिरियों मिलंदी। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़। पंहिंजो बि ख़्यालु रखो, पंहिंजे घर वारनि जो बि।